गुरुजन, सरस्वती माता, तुलसी माता, वसुंधरा माता, जगदम्बे माता, गौरी शंकर भगवान, श्री सीताराम हनुमान, साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे नमः। पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आयो लाल सबई चो झूले 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 लाल। कथारंभ होता है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर राम की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः द्वैमातुरश्च हिरम्ब एकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मज। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिम परम। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए। वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा। हरि ओम। राधे राधे। थोड़ा इको दे। राधे राधे राधे। श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम 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 जय जय राम।
राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा ओ राधे राधे गोविंद राधे राधे श्यामा 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 राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 घनश्याम राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 जय जय श्री राधे बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की जय। राधे राधे सिमरन सत्संग तेरा चलता रहे ये दास सदा तेरे चरणों में पलता रहे हे सांवरे ये बात मेरी मान लेना तेरे दर पे आकर कहीं न जाऊं इस चौखट पे अपनी बांध लेना माना मेरे कर्म इतने अच्छे नहीं गुनहगार मान कर ही सही बस मेरा हाथ थाम लेना मेरा हाथ थाम लेना कई जन्मों से बुला रही हूँ कोई तो रिश्ता जरूर होगा कई जन्मों बुला रही कोई तो रिश्ता जरूर होगा कई जन्मों से बुला रही हूँ कोई तो रिश्ता जरूर होगा कई जन्मों से बुला रही हूँ कोई तो रिश्ता जरूर होगा तुम ही तो मेरे आत्मा हो तुम ही तो मेरे परमात्मा हो तुम ही तो मेरे आत्मा हो तुम ही तो मेरे परमात्मा हो मुझी में रह कर मुझी से पर्दा तुझी में रह कर तुझ ही से पर्दा ये पर्दा उठाना जरूर होगा कई जन्मों से बुला रही हूँ हरि बोल कोई तो रिश्ता जरूर होगा न
नजरों से नजरें मिला न पाए, मेरी ही नजर का कसूर होगा। नजरों से नजरें मिला न पाई, मेरी नजर का कसूर होगा। तुम ही तो मेरे माता पिता हो, तुम ही तो मेरे बंधु सखा हो। तुम ही तो मेरे माता पिता हो, तुम ही तो मेरे बंधु सखा हो। कितने ही नाते तुम संग जोड़े, कोई तो नाता जरूर होगा। कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो रिश्ता जरूर होगा। कभी बुलाते हो वृंदावन में, कभी बुलाते हो मधुबन में। कभी बुलाते हो वृंदावन में, कभी बुलाते हो मधुबन में। अपने ही घर में हो रोज बुलाते, मेरे घर आना जरूर होगा। कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो रिश्ता जरूर होगा। नजरों से नजरें मिला न पाई, मेरी ही नजर का कसूर होगा। नजरों से नजरें मिला न पाई, मेरी ही नजर का कसूर होगा। आँखों में बस गई तस्वीर तेरी, दिल मेरा हो गया जागीर तेरी। आँखों में बस गई तस्वीर तेरी, दिल मेरा हो गया जागीर तेरी। दासी की बिनती तुम्हारे आगे, दर्श दिखाना जरूर होगा। कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो रिश्ता जरूर होगा। राधे गोविंद नारायणा, राधे गोविंद नारायणा। राधे गोविंद नारायणा, राधे गोविंद नारायणा। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। हरि बोल। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। हरि बोल। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। श्री राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। राधे गोविंद नारायणा, राधे गोपाल नारायणा। राधे गोविंद नारायणा,
नारायणा राधे गोपाल नारायणा श्री राधे गोविंद नारायणा राधे गोपाल नारायणा राधे गोविंदा राधे गोपाला 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 ओ राधे गोविंदा राधे गोपाला आह राधे गोविंदा राधे गोपाला बोलो राधे गोविंद गोपाल भगवान की श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दुख भंजन पूरन कृपाल रामायण त ॿुधी न हूंदव तव्हां एतिरनि ॾींहंनि खां ॿुधी अथव छो चई पिया सघो न बापू हरे राम श्री कृष्ण गोविंद मुरारे हे नाथ नारायण वासुदेव तकनीकी खराबी के लिए हमें खेद है श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री रामचरितमानस बाल कांड दोहा क्रमांक वाह भाई वाह 271 अरे परशुराम भगवान अची आहिनि छा राम 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 ध्यान सां ॿुधजो भाई आवेश मूर्ति भगवान परशुराम अची चुका आहिनि लेकिन लक्ष्मण महाराज ॾाढी उन्हनि सां मस्खरी था कनि पिया मजाक था कनि सॼो दरबार वॾा वॾा राजा बलशाली थर थर था कांपनि पिया कि अलाए छा थींदो हिनखे त बचपनो नथो वञे ही कीअं थो ॻाल्हाए भगवान परशुराम सां बाप रे लेकिन लक्ष्मण महाराज त उन्हनि खे त पतो आहे न उहे केरु हरे राम भगवान परशुराम पुछियो कंहिं धनुष तोड़ियो राम जी ॾिसो केॾे निवड़त सां अची करे चवनि था साईं तव्हांजे कंहिं दास ई धनुष भॻो हूंदो अच्छा दास जो कमु इहो आहे धनुष तोड़े इहो त कंहिं दुश्मन जो कमु आहे वो मुझे लाइ वॾो दुश्मन आहे सहस्त्र बाहु जे समान समाज खां अलॻि थी वञे न त सभु राजा मारिया वेंदा एतिरे में लक्ष्मण महाराज आया मुस्कुराए करे भगवान परशुराम जी जो अपमान करे चवण लॻा त हे गोसाई लड़कपन में यानी जॾहिं असां लड़का हुयासीं नंढा हुयासीं ॿार त असां ॾाढा अहिड़ा धनुष तोड़े छॾियासीं चओ हरे राम किंतु तव्हां तॾहिं अहिड़ो गुस्सो कॾहिं बि न कयो हिन धनुष ते एॾो प्यार तव्हांखे अची वियो आहे एॾी ममता कहिड़े कारण सां हाणे अहिड़ा अखर उनजे साम्हूं कोई न ॻाल्हाए सघंदो भगवान परशुराम महाराज जे साम्हूं लक्ष्मण जी ॻाल्हाया इहो ॿुधी करे भृगुवंश जे ध्वजा स्वरूप पताका झंडो चइबो आहे ध्वजा खे यानी भृगुवंश में सभिनि खां वॾा भगवान परशुराम गुस्से में भरजी करे चवण लॻा ओ राजपुत्र काल जे वश थियण सां तोखे ॻाल्हाइण में कुझु होश कोन्हे सॼे संसार में मशहूर विख्यात शिव जी जो हे धनुष छा कंहिं साधारण ॿारनि जे खिलौने जे समान आहे रे नृप बालक काल बस बोलत तो हिन संभार
धन ही समत पुरारि धन विदित सकल संसार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर संतन की जय जय जय। लक्ष्मण जी खिली कर चवंता है देव ॿुधो असांजे सम्झ में त सभु धनुष हिकु जहिड़ा आहिनि, पुराणे धनुष जे तोड़ण में कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो घाटो, कहिड़ी हानि कहिड़ो लाभ। अरे श्री रामचंद्र जी हिन खे नए जे धोखे सां ॾिठो हुयो, उहे त बसि स्पर्श कंदे जीअं छुएऊं हिन खे, बसि श्री रघुनाथ जो हिन में कोई दोष कोन्हे, हथ लॻाईंदे टुटी पियो। मुनि तव्हां बिना ई कारण कंहिंजे लाइ क्रोध था कयो। परशुराम जी अहिड़ा अखर ॿुधी पंहिंजे फरसे खे था ॾिसनि, चवनि था अरे दुष्ट, तूं मुंहिंजो सुभाउ न ॿुधो आहे, मां तोखे बालक सम्झी करे नथो मारियां। अरे मूर्ख, छा तूं मूंखे सिर्फ़ मुनि थो सम्झे, केवल संत थो सम्झे? अरे मां बाल ब्रह्मचारी अत्यंत क्रोधी आहियां, क्षत्रिय कुल जो दुश्मन, सॼे संसार में मां विख्यात आहियां, मशहूर आहियां। पंहिंजे ॿाहुनि जे बल सां मां सॼे धरतीअ खे राजाउनि खां ख़ाली करे छॾियो, कई बार उनखे ब्राह्मणनि खे ॾेई छॾियो। हे राजकुमार, सहस्त्र बाहुअ जे ॿाहुनि खे कटण वारे हिन मुंहिंजे फरसे खे ॾिस, हिन फरसे सां ई उनजी ॿाहूं कटियूं हुयूं। चओ हरे राम। बालक बोल बंधो नहीं तो ही, केवल मुन जड़ जाने मोही। बाल ब्रह्मचारी अति कोही, विश्व विदित क्षत्रिय कुल द्रोही। अरे राजा जा बालक, तूं पंहिंजे माता पिता के चिंता में सोच जे वश न कर। हे मुंहिंजो फरसो ॾाढो वॾो भयानक आहे, हे गर्भ जे ॿारनि जो बि नाश करण वारो आहे। मात पिता जन सोच बस कर मही किशोर। गर्भन के अर्भक दलन पर सुमोर, अति घोर सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर संतन की जय जय जय। एॾो गुस्से में अची विया भगवान परशुराम, लेकिन लक्ष्मण महाराज थोड़ो भी उनजे गुस्से जी परवाह करे बिना उल्टो खिली करे पर मिठी वाणीअ में था चवनि। चओ हरे राम। मिठी वाणीअ में यानी हसी मजाक विनोद जी मजाक में, पर मिठी वाणीअ में। चओ हरे राम। छा था चवनि? ओहो मुनीश्वर, तव्हां पंहिंजो पाण खे वॾो भारी योद्धा सम्झंदा आहियो, बार बार मूंखे कुल्हाड़ी था ॾेखारियो पिया। तव्हां छा फूक सां पहाड़ था उॾाइण चाहियो छा? कैसां? फूक सां। इन जो मतिलब छा आहे कि तव्हांजो क्रोध हिकिड़े फूक जे समान आहे ऐं मां पर्वत जे समान आहे। हे पहाड़ त घटि चई छॾियो लक्ष्मण जी महाराज। अरे हुनजे मस्तक ते त सॼी धरती पई आहे, हिकु पहाड़ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? शेषनाग जो अवतार आहिनि न भाई। चओ हरे राम। हिते कोई कुमड़े जी छोटो कच्चो कोई फल कोन्हे जो ईअं तर्जनी सभिनि खां अॻितियों जी उंगरी जेकी आंगुर आहे हिनखे छा चइबो आहे? तर्जनी। हीअ अनामिका, हीअ मध्यमाभ्या, हीअ कनिष्ठिका, हीअ अंगुष्ठ। हिनखे छा चइबो आहे? हा, ओम तर्जनी भ्या नमः। हीअ तर्जनी। लक्ष्मण जी महाराज चवनि था तव्हां मूंखे हीअं नंढो कोई कच्चो फल सम्झो आहे जो ये पहिरियों वारी आंगुर हणंदव ऐं बिल्कुलु उहो कोई कुमड़ी हूंदी मरी वेंदी। कुठार धनुष बाण ॾिसी करे मां थोरो अभिमान में भरिजी करे तव्हांखे ईअं चयो। चओ हरे राम। यानी लक्ष्मण जी चवनि था मां तव्हांखे केवल मुनि नथो सम्झां, तव्हां हथ में फरसो खयो आहे, धनुष खयो आहे, त सिधी सही ॻाल्हि आहे, ईअं थोरी खयो आहे। तव्हां युद्ध ॼाणंदा हूंदव, युद्ध कंदा हूंदव। चओ हरे राम। भृगुवंशी सम्झी करे ऐं तव्हांजो जणियो ॾिसी करे जेको कुझु तव्हां चओ था, हा उन खे मां क्रोध रोके सही थो वठां। तव्हां जेको चओ था न कंहिं धनुष भॻो आहे, हीअं थी वञे, हेॾो अची वञे, हीअं थी वञे, उहो मां इन करे थो सहन कयां छो जो तव्हांजो जणियो थो ॾिसां
कि तव्हां ब्राह्मण आहियो ऐं पंहिंजे क्रोध खे रोके थो वठां। छो जो देवता, ब्राह्मण, भगवान जा भक्त ऐं गौ माता, इन्हनि ते असांजे कुल में कॾहिं बि बहादुरी न ॾेखारी वेंदी आहे, वीरता न ॾेखारी वेंदी आहे। चओ हरे राम। भृगु सुत समुझ जनेऊ बिलो की, जो कछ कहूँ सहूँ रिस रोके। सुरमही सुर हरि जन अरुगाई, हमरे कुल इन पर न सुराई। छो जो इन्हनि खे मारण सां पाप लॻंदो आहे। देवता, ब्राह्मण, भगवान जा भक्त ऐं गौ माता। ऐं हारजी वञो त अपकीर्ति थींदी आहे। इन करे तव्हां त अगरि मारियो बि त असांखे त पहिरीं ई पवणु खपे। लक्ष्मण जी महाराज चवनि था कि तव्हां ब्राह्मण आहियो, असां क्षत्रिय आहियूं, तव्हां मारींदव पोइ बि असां तव्हांखे पहिरें पवंदासीं। तव्हांजो हिकु हिकु वचन करोड़नि वज्रनि जे समान आहे। ऐं धनुष, बाण ऐं कुठार त तव्हां फोकट में धारण कयो आहे, व्यर्थ ई धारण कयो आहे। यानी तव्हां जेको क्रोध में ॻाल्हायो था, इहे ई तव्हांजा वॾा वॾा तलवार ऐं त्रिशूल आहिनि। फरसूं ऐं तव्हां धनुष त फालतू खयो अथव। चओ हरे कृष्ण। इन जो अर्थ इहो बि आहे कि तव्हां बसि गुस्सो कयो था, हे हलायो त कोन था फरसो। एॾी देरि खां गुस्सो था कयो, बसि गुस्सो ई था कयो, चालू बि त कयो हिनखे। चओ हरे राम। हे हरे। हिन धनुष ऐं कुठार खे ॾिसी करे मां अगरि कुझु ग़लति चयो हुजे त हे धीर महामुनि वरी मजाक था उॾाइनि। छो जो धीरज धारण न कंदा आहिनि, उहे गुस्से वारा आहिनि। पर चवनि था हे धीर धरण वारा महामुनि क्षमा कजो। इहो ॿुधी करे भृगुवंश मणि परशुराम जी क्रोध सां गंभीर वाणीअ में चवण लॻा, जो बिलोक अनुचित कहियूं क्षमो महामुन धीर, सुन सरोष भृगुवंश मणि बोले गिरा गंभीर सियावर। रामचंद्र की जय, महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय जय जय। अहिड़ा अखर जो ॿुधा लक्ष्मण महाराज जा क्रोध में भरिजी विया। भगवान परशुराम चवण लॻा, हे विश्वामित्र ॿुध, हे बालक ॾाढो खोटी बुद्धीअ वारो, ॾाढो ॾाढो कुटिल अथई। हे काल जे वश थी करे पंहिंजे कुल जो घातक ठही रहियो आहे। हे सूरज वंश रूपी पूरण चंद्रमा जो कलंक आहे। हे बिल्कुलु उद्दंड में कोई शिष्टाचार कोन्हे। हे मूर्ख ऐं निडर आहे, हिनखे भउ बि कोन थो थिए। हाणे क्षण भर में बसि काल जो गिरोह ठही वेंदो। चओ हरे राम। मां चिल्लाए चिल्लाए चई थो छॾियां, वरी मूंखे भाई ॾिसो दोष न ॾिजो। अगरि तव्हां हिनखे बचाइण चाहियो था त मुंहिंजो प्रताप बल ऐं क्रोध ॿुधाए करे हिनखे मना करे छॾियो त साम्हूं अची मूंसां वाद विवाद न करे। लक्ष्मण जी महाराज चवनि था, हे मुनि, तव्हांजो सुंदर जस त तव्हांजे रहंदे भला ॿियो केरु चई सघंदो। सम्झो था न, गहरो ज्ञान तो हलेव गीता जो त आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, सृष्टि कीअं ठहंदी आहे। बढ़िया बढ़िया। हरे राम। लक्ष्मण महाराज वरी मजाक था उॾाइनि, अञा पोइ ते कोन था थियनि पिया। परशुराम जी चवनि था, हिनखे हटायोसि न त मां मारे छॾींदोमांसि। हिनखे बचाइण चाहियो था त हिनखे किनारे कयो। और लक्ष्मण जी अञा साम्हूं था अची वञनि ऐं चवनि था, हे मुनि, तव्हां चओ था मुंहिंजी महिमा ॿुधायोसि हिनखे, त तव्हां पंहिंजी सुंदर महिमा तव्हांजे रहंदे भला ॿियो केरु ॿुधाए सघंदो। तव्हां हाणे ई पंहिंजे मुंहं सां पंहिंजी करणी कई बार सुठी तरह सां बखान कई आहे। लक्ष्मण जी चवनि था, पंहिंजे मुंहं सां पंहिंजी तारीफ़ त करे रहिया आहियो तव्हां पाण। एतिरे ते बि अगरि तव्हांखे संतोष न थियो हुजे त कुझु करे ई छॾियो न। क्रोध रोके करे न सहण जहिड़ो दुख छो था पायो। चओ हरे राम। हे हरे। तव्हां वीरता जो विर्त धारण करण वारा धीरजवान
क्षोभ रहत आयो, तव्हांजे अंदरि शांती आहे, शांती न आहे, ऐं गारियूं ॾींदे शोभा नथा पायो पिया। चओ हरे राम, गारी देत न पावऊं शोभा। शूरवीर त युद्ध में करणी कंदा आहिनि, पाण खे केवल ॾेखारींदा न आहिनि। दुश्मन खे युद्ध में साम्हूं आयल ॾिसी कायर ई पंहिंजे प्रताप जी डींगूं हाकींदा आहिनि, पंहिंजी वाहवाही कंदा आहिनि। ऐं जेके वीर हूंदा आहिनि उहे त युद्ध कंदा आहिनि, ऐं पंहिंजी तारीफ़ पंहिंजे मुंहं सां जेको करे, अहिड़ा अखर चई छॾिया लक्ष्मण महाराज। हाणे ॾिसूं कहिड़ो रिएक्शन थो अचे, छा था चवनि भगवान परशुराम। सूर समर करनी करहे, कह न जनावह आप, विद्यमान रन पायरप, कायर कथे प्रताप सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। हरे राम, मिठो राम, प्यारो राम, स्वीट राम, मधुर राम। यही अर्थ था, मधुर, स्वीट यानी मधुर। हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तव्हां त काल खे बि ईअं गायन वांगुरु हकले करे बार बार उनखे मुंहिंजे लाइ सॾु था कयो। लक्ष्मण जी जा अहिड़ा कठोर वचन ॿुधंदी परशुराम जी तुरंत पंहिंजे भयानक फरसे खे सुधारे करे हथ में खणी वरितो ऐं चवणु लॻो त हाणे बसि, हाणे मूंखे तव्हां दोष न ॾिजो। हे कौड़ो ॻाल्हाइण वारो बालक, हे मारण जे योग्य ई आहे। हिन बालक खे ॾिसी करे मां हिनखे ॾाढो बचायो, ॾाढो बचायो, पर बसि 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 हाणे सहीअ में हे बसि मरण जे लाइ अची पहुतो आहे, बसि मतिलबु मां हिनखे मारे छॾींदुमि। चओ हरे राम। एतिरे में सॼी सभा ढिजी वई। विश्वामित्र महाराज आया, गुरु जी चवणु लॻा अपराध क्षमा कयो। बालक जे दोष ऐं गुण खे संत गिनतीअ में न आणींदा आहिनि। बालक आहे, तव्हां महात्मा आहियो, साधु आहियो, इन करे ॿार जो दोष संत क्षमा करे छॾींदा आहिनि। अपराध क्षमा कयो। परशुराम जी चवनि था तिखी धार जो कुठार, हे फरसो जंहिंमें तिखी धार थियल पई आहे, वरी मां में दया कोन्हे, मां वरी सुभाउ सां क्रोधी आहे, गुरुद्रोही अपराधी मुंहिंजे साम्हूं मूंखे जवाब ॾेई रहियो आहे, एतिरे ते बि मां हिनखे बिना मारे छॾे रहियो आहियां। सो हे विश्वामित्र, केवल तुंहिंजे प्रेम जे करे, न त हिन कठोर हिन कुहाड़े सां कटे करे थोड़ी ई महिनत सां गुरुअ जे ऋण खे मां लाहे छॾियां, यानी मारे छॾियां। विश्वामित्र महाराज हृदय में खिली करे था चवनि त हिन मुनीअ खे त हरो हरो थो सूझे। सम्झो था, भई लक्ष्मण जेके साधारण बालक ई सम्झी वेठो आहे, भई फरसो खणी मारे छॾींदुसि जीअं ॿियनि राजाउनि खे मारियो आहे। हरे कृष्ण। मतलब चारों तरफ जो जीत थी आहे परशुराम महाराज जी, त श्री राम लक्ष्मण महाराज खे साधारण समझी रहियो आहे कि हे क्षत्रिय आहिनि केवल, किंतु हे लोहमयी फौलाद जी ठहियल खांड ऐं ऊख जी खांड, खांड यानी खंड। चओ हरे राम। हिंदीअ में चइबो आहे खांड यानी खड़ग, हिकिड़ो ॿियो बि अर्थ निकिरंदो आहे खांडा। खांडा यानी खड़ग, खड़ग यानी हथियार, और खांड यानी खंड खे बि चइबो आहे। त हे एॾा फौलादी, हे पहाड़ खां बि कठिन, ऐं हिनखे खंड सम्झी वेठो आहे केरु? परशुराम जी, जो बसि मुंहं में खण त ॻरी वञे। ओहो अफ़सोस आहे। मुनि अञा बि बेसमझ ठही वेठो आहे, यानी भगवान राम ऐं लक्ष्मण जी शक्तिअ खे, प्रभाव खे न सम्झी रहियो आहे।
गादी सूनक हृदय हसे मुन हरियर सूझ। अयमय खाड़ न ओखमय अजौ न बूझ अबूझ सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। गाधी सून कह हृदय हसी मुने हरियरई सूझ। अयमय खाणन ऊखमय अजहुन बूझ अबूझ। चौ हरे राम। लक्ष्मण जी चवनि था हे मुनि, वरी अची आ ॾिसो गुरु जी हाणे अञा बचाव कयो, वरी लक्ष्मण जी साम्हूं अची आ, चवनि था हे मुनि तव्हांजे शील खे केरु न ॼाणे, सॼे संसार में प्रसिद्ध आहे। तव्हां माता पिता जो कर्जो त सुठी तरह लाहे वरितो, हाणे रहियो गुरूअ जो कर्जो, जंहिंजो जीअ में तव्हांखे ॾाढो सोच लॻल आहे। ॼण असांजे मथे ते चढ़ियल आहे कि असांखे मारे करे तव्हां गुरूअ जो कर्जो लाहींदव। ॾाढा ॾींहं गुज़री आहिनि, इन सां व्याज बि ॾाढो वधी वियो हूंदो। जीअं रक़म काथे ॾियो कंहिंखे उधारी त व्याज वधंदो वेंदो आहे। चओ हरे राम। हाणे कंहिं हिसाब किताब करण वारे खे सॾु करायो त मां तुरंत थैली खोले करे ॾेई छॾियां। लक्ष्मण महाराज जा इहे कौड़ा वचन ॿुधी करे परशुराम जी वरी फरसो संभालियो। सोचो कहिड़ो दृश्य है। चओ हरे राम। सॼी सभा हाय 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 करे पुकारण लॻी। लक्ष्मण जी चवण लॻा, हे भृगु श्रेष्ठ, तव्हां मूंखे फरसो ॾेखारे रहिया आहियो, तंहिंजे करे हे राजाउनि जा शत्रु, मां ब्राह्मण सम्झी करे तव्हांखे बचाए रहियो आहियां। तव्हां सां लड़ाई नथो कयां, छाजे करे कि तव्हां ब्राह्मण आहियो। तव्हांखे कॾहिं रणधीर बलवान वीर न मिलिया आहिनि। हे ब्राह्मण देवता, तव्हां घर में ई वॾा आहियो। चओ हरे कृष्ण। इहो ॿुधी करे ग़लति आहे ग़लति आहे अनुचित सभु चई करे पुकारण लॻा। तॾहिं श्री रघुनाथ जी इशारे सां लक्ष्मण जी खे रोके छॾियो। हाणे ध्यानु ॾियो, लक्ष्मण महाराज छाजे करे एॾो वाद विवाद कयो? छो जो उन्हनि राम जी जे लाइ ईअं चयो ईंदे ई कंहिं धनुष तोड़ियो अलॻि थी वञे। ऐं लक्ष्मण महाराज इहो सही न सघिया, वो कुझु बि सही वञनि। कॾहिं बि भॻवान राम जे बारे हिकु लाइन त छॾियो, हिकु शब्द त छॾियो, हिकु अक्षर त छॾियो, हिकु मात्रा जो हिकु अंश बि न सहंदा। कि कोई अखि बि खणी ॾिसे राम जी जे तरफ़, कोई मन में बि खोटो वीचार करे। लक्ष्मण महाराज चवंदा हुते मां पंहिंजा प्राण ॾियण लाइ तयारु आहियां। एतिरे क़दुरु की भरत महाराज तव्हां अॻिते कथा ॿुधंदव सेना वठी आया त उन्हनि खे शक थियणु लॻंदो कि भरत जी सेना वठी छो आया आहिनि, कहीं भरत जी जे मन में गड़बड़ त न आहे। जबकि भरत महाराज प्रेम जी मूर्ति। चओ हरे राम। यानी लक्ष्मण जी जो एॾो एॾो अथाह प्रेम आहे राम जी सां। और राम जी बि सम्झनि था कि लक्ष्मण महाराज जहिड़ो मर्यादावान शीलवान कॾहिं कंहिं ब्राह्मण जो अपमान करे असंभव आहे। पर चूंकि रघुनाथ भगवान जे लाइ परशुराम जी हीअं था चवनि पिया, तॾहिं बार 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 अची करे उनजी मजाक था उॾाइनि, विनोद था कनि पिया। छो जो धनुष लक्ष्मण न भॻवा, धनुष त राम जी भॻवा। ऐं हो चिलाइनि उन जे लाइ त धनुष कंहिं भॻवा। लक्ष्मण जी न अचनि हा त इहो विवाद राम जी सां कंदा उहे। राम जी त नम्रता जी मूर्ति, वीचारा सभु ॿुधी वठनि। त लक्ष्मण जी सोचनि था ईअं न थिए कि मुंहिंजे भॻवान खे, मुंहिंजे राम जी खे, मुंहिंजे स्वामीअ खे, मुंहिंजे भैया खे ॿ अखर ॿुधणा पवनि। इन करे उहो सॼो गुस्सो हिन जो मुंहिंजे ई मथां ख़तमु थी वञे त उहो ई सही आहे। चओ हरे राम। पर हाणे जॾहिं हाहाकार मची वियो त राम जी इशारे सां लक्ष्मण जी खे पाण वटि सॾु करे छॾियो। हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। रघुनाथ भगवान लक्ष्मण जी खे रोके छॾियो। ऐं लक्ष्मण जी जे जवाब सां कहिड़ो असर थियो? जे बाहि ॿरंदी हुजे, हे घीअ जा कटोरा भरे ऐं जव तिर भॼे स्वाहा, उन में त बाहि
अञा धधकी वेंदी आहे। लक्ष्मण जा वचन परशुराम जे क्रोध में ईअं ई पिया, अञा बाहि भभकी वई, हाणे आहुति पइजी चुकी हुई। परशुराम जी क्रोध रूपी बाहि खे वधंदो ॾिसी करे रघुकुल जा सूर्य श्री रामचंद्र जी थधे थधे अमृत शीतल जल जे समान मिठा मिठा शांतीअ वारा वचन अची करे चवण लॻा। यानी जेको क्रोध जलायो लक्ष्मण महाराज उन जे मथां अची करे अमृत जी बरसात राम जी था कनि। चओ हरे राम। लखन उतर आहुति सरस भृगुबर कोप कुसानो, बढ़त देख जल सम बचन बोले रघुकुल भानु सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव देव की जय जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। हरे राम, मिठो राम, प्यारो राम। एडी मिठी अमृत जहिड़ी वाणीअ में राम जी छा था चवनि ख़बर अथव? हाणे सोचो लक्ष्मण जी पूरी बाहि होलिका खां वधीक ॿारिया आहिनि उनजे गुस्से रूपीअ खे, और राम जी अची करे ईअं था कनि, आहा जिन गंगा जमुना सरस्वती कुंभ जो पूरो पवित्र तीर्थ हुन जे मथां अची करे सनानु कराए छॾी। एॾी मिठी वाणीअ सां चवनि था पिया, हे नाथ बालक ते कृपा कयो। हिन सिद्धे ऐं नंढे से शिशु जेको खीर पियाक दुध मुंहे बच्चे पर खीर पियाक ॿार ते क्रोध न कयो। अगरि तव्हांजो प्रभुअ जो प्रभाव ॼाणंदो हुजे हा, अगरि लक्ष्मण खे पतो हुजे हा तव्हां केॾा शक्तिशाली आहियो त हे बेसमझ तव्हांजी बराबरी करे हा? न न, हे बालक अगरि कुझु चपलता बि कंदा आहिनि त गुरु पिता ऐं माता मन में ख़ुशीअ सां भरिजी वेंदा आहिनि। नंढा ॿार चाहे माता पिता सां रुसी वेहनि, झगड़ो कनि, चिल्लाइनि, माता पिता खे गुरुअ खे सुठो लॻंदो आहे कि हिन जी बाल लीला आहे, शिशु लीला आहे। त अहिड़ी तरह सां लक्ष्मण जे मुख में हिन महिल खीर भरियल आहे, इन जो मतिलबु अञा नंढो शिशु आहे, साल भर जो, माता जी गोद वारो आहे। ही छा ॼाणे तव्हांजी महिमा? यानी हिकु तरह सां राम जी चवनि था तव्हांजी महिमा बि अपरंपार आहे, तव्हां वॾा शक्तिशाली बि आहियो ऐं लक्ष्मण आहे ना समझ। अगरि ग़लतीअ सां तव्हां सां अगरि ठिठोली करे छॾी त पंहिंजो बालक सम्झी करे, सेवक सम्झी करे तव्हां हिन खे क्षमा करे छॾियो। प्रसन्न थियो, आनंद में जीअं सतगुरु माता पिता भरिजी वेंदा आहिनि, हिन खे नंढो ॿारु सेवक सम्झी कृपा कयो। तव्हां त समदर्शी आहियो, तव्हांजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि, तव्हां सुशील आहियो, धीरजवान आहियो, महान ज्ञानी मुनि आहियो। अहिड़ा मिठा जो वचन ॻाल्हाया श्री रामचंद्र जी, आहा त कुझु थधा थिया। चओ हरे राम। अञा वीचारा जीरो लेवल ते अचनि क्रोध में, त पोयों लक्ष्मण जी महाराज वरी अची विया किनारे मां ॿाहिरि निकिरी करे ऐं कुझु मुस्कुराइण लॻा, इस्माइल ॾिनऊं ते बगल में अची। चओ हरे राम। वरी उल्टो वरी एक्सीलेटर घुमियो, सम्झो था न, थोड़ा सा अञा थधा थिया, राम जी उन्हनि जे कंप्रेसर खे थधो कयो क्रोध खे, वरी लक्ष्मण जी अची करे उन्हनि खे ॾिसी मुस्कुराइण लॻा। मुंहिंजा भैया तव्हांजी कूड़ी तारीफ़ था कनि, चयो न आहे उन्हनि, मान लो। हाणे अहिड़ी कुटिल मुस्कान, ये कन्हैया वेंदा न मटका मटकी फोड़े, ऐं उन्हनि खे पतो न हूंदो घर वारनि खे, त वेंदे वेंदे थोरी सी ईअं इस्माइल फेके वेंदा, भई सम्झी वठो अंदरि आयोलाल झूलेलाल थियो अथव कुझु। त पोइ उन्हनि खे गोपियुनि खे लॻंदो त कुझु थियो आहे, परलय आई आहे अंदरि। चओ हरे राम। त हाणे एॾो लक्ष्मण महाराज अची करे थोरो जो मुस्कुराया त इन जो छा असर पियो भाई? चओ हरे कृष्ण। हे हरी। चवनि था हसत देख नख शिखर व्यापी, राम तोर भ्राता बड़ पापी। जीअं लक्ष्मण जी महाराज मुस्कुराया त परशुराम खे क्रोध छाइजी वियो ऐं चवण लॻा, हे राम तुंहिंजो भाउ ॾाढो पापी अथई, पापी। चओ हरे राम। हे शरीर सां गोरो गोरो अथई, पर हिन जो दिलि ॾाढो कारो अथई। तूं चए थो हिन जे मुख में छा लॻल आहे? साईं खीर, खीर लॻल आहे। हिन जे मुख में ज़हर लॻल थी, ज़हर।
ॿोली त ॾिस कीअं थो ॻाल्हाए, अंदर ई साड़े थो विझे पियो। अरे सुभाउ साईं टेढ़ो आहे तुंहिंजो भाउ, हे तुंहिंजे पोयों नथो हले, तो जहिड़ो शीर, हे नीच मूंखे काल जे समान नथो ॾिसे पियो। सम्झो था भई मूंखे काल जे समान ॾिसे, मूंखां भउ करे। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। राम जी एॾी मिठी वाणी था ॻाल्हाइनि। नाथ करहूं बालक पर छो, सुध दूध मुख करियन को, जो पे प्रभु प्रभाव कछ जाना, तो की बराबर करत अयाना। जो लरिका कछ अच कर करही, गुर पित मात मोद मन भरहि, करिय कृपा शिशु सेवक जानी, तुम समशील धीर मुनि ज्ञानी। राम वचन सुन कछुक जुड़ाने, कहि कछु लखन बहुर मुस्काने। हसत देख नख शिखर रिस व्यापी, राम तोर भ्राता बड़ पापी। गौर शरीर श्याम मन माही, काल कोट मुख पय मुख नाही। सहज टेढ़ अनुहर इन तोही, नीच मीच सम देख न मोही। लखन कहेउ हस सुनहु मुनि, क्रोध पाप कर मोल। जेहि बस जन अनुचित करही, चरहि विश्व प्रतिकूल सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हरे राम। लक्ष्मण महाराज जो अची बगल में मुस्कुरायो त क्रोध में सॼो शरीर छाइजी वियो। राम तुंहिंजो भाउ ॾाढो पापी अथई, शरीर सां गोरो दिलि जो कारो, मुंहं में हिनजे खीर कोन्हे, जहर भरियल अथसि, सुभाउ सां ई टेढ़ो आहे, तो जहिड़ो कोन्हे। हे त मूंखे कुझु गिनती नथो करे, मां त काल आहियां काल, हे काल वांगुरु मूंखे नथो ॾिसे। ऐं जो इहे अखर चया परशुराम भगवान त लक्ष्मण महाराज बि रही न सघिया, वरी अची विया, वरी साम्हूं अची करे खिली करे चवण लॻा, हे मुनि ॿुधो, क्रोध पाप जो मूल अथव, क्रोध सां पाप थींदो अथव, जंहिंजे वश में थी करे माण्हू खोटा कर्म करे वेहंदा आहिनि ऐं सॼे संसार जे उलट हलंदा आहिनि, सभिनि जो बुरो कंदा आहिनि। इन करे क्रोध न कयो। हाणे जंहिंखे क्रोध ईंदो हुजे उनखे चओसि क्रोध करणु पाप अथई, त हुनजो क्रोध अञा वधंदो की घटिजंदो, ॿुधायो? चओ हरे राम। ऐं वरी हे भगवान परशुराम, श्री कृष्ण गोविंद। अञा कथा बाक़ी तो भाई। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हलो भाई 277 दोहा थियो। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। अरदास कजो दादा धर्मदास जल्दी ठीक थे, ऑपरेशन कराए डॉक्टर उन्हनि खे विश्राम करण लाइ चयो आहे, काफ़ी ॾींहं लॻभॻि 1.5 महीनो। तो प्रभु कृपा कन, स्वास्थ्य लाभ थे, हलंदी हलाइनि प्रभु, भक्तिअ जो दान ॾियनि, सब जा दुख दूर थियनि प्रभु। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। साध संगत जी, कोटा राजस्थान में सत्संग कीर्तन थियो, ॾाढो आनंद आयो। ऐं वरी उते त हिकु बार हुयो,
ऐं 3 ॾींहं इंदौर में ॾाढो सुहिणो स्थान ठहियलु आहे उते, ऐं उते पूज्य सतगुरु साईं मोहन लाल जी महाराज जन, उन्हनि जा नंढा भैया बि पूज्य साईं निरंजन लाल जन, ॾाढो सुहिणो झूलेलाल भॻवान जो मंदिर, उते उन्हनि पंहिंजी मिठड़ी पूज्य माता रुक्मणी देवीअ जे 50वें वर्सी महोत्सव में भगवान जो भक्ति योग सत्संग कीर्तन करायो ऐं एॾो आनंद आयो संगत खे। तव्हां ॾिठो सत्संग कीर्तन? जाहीअ अच्छा न आयो, टेलीविजन में न आयो हूंदो, किताबी चेहरे में आयो हुआ, यूट्यूब में भी आयो हुआ, त उन में तव्हां ॾिठो हूंदो कि केॾी सिक, केॾो प्रेम। संगत कथा शुरू थियण खां, सत्संग खां पहिरियों जीअं असांजी दरबार साहिब आहे न, पूरी दरबार भरियल, ऐं जेतिरी संगत अंदर हुई लॻभॻि ओतिरी ॿाहिरि प्रोजेक्टर ते पई ॾिसे। ईअं न मंगलाचरण थी वञे, अधु घंटो थी वञे, तव्हां ॻाए बीहो असां पहुचूं था, ईअं न। शुरू करण खां पहिरियों जेको आरती नितनेम थींदो आहे उन में ई पहुची वेंदी संगत, हिकु पेर रखण जी जॻह न। चओ हरि राम। इन संगत जो प्रेम, एॾी सिक, ऐं मजाल आहे कि कोई चोरे पुरे हिले ढुले उथे पोइ हिते वञे अचे, न। सभु सिक सां, मर्यादा सां, एॾो प्यार सां श्रवण पिया कनि। ओहो, असांखे त ईअं पियो लॻे कि 2-3 महीना उते रही पऊं, ऐं बिल्कुलु सत्संग कीर्तन बढ़िया, श्री राम कथा, भागवत कथा, भक्तमाल, सत्संग कीर्तन सभु उते बढ़िया 2-3 महीना मौज करे अचूं। चओ हरि राम। हालांकि कोई कंहिंजी मजबूरी रहंदी आहे, इनखे अन्यथा न वठिजो भाई। कंहिंखे कोई घर में फर्ज़ आहे, कर्तव्य आहे, उन्हनि जो देरि अचण बि ॾाढो सुठो आहे। कि अचनि था उहा बि वॾी कृपा आहे कि आया त सही, नखो त ॾाढो सुठो आहे, मथो ई टेके आहे। मां अहिड़ी बि संगत ॾिठी आहे कि पोइ बि ईंदा आहिनि, पूरो सत्संग कीर्तन थी वेंदो आहे, ऐं सोचो न अचनि त। पर जेके ख़ाली वेठा आहिनि, जेके अची था सघनि, उहो टाइम पास करे, उहो टाइम पास थोरी चइबो आहे, टाइम लॉस करे पोइ अचनि, त इहो त सही न आहे। उते एॾी सिक, एॾी कि शुरूअ खां बिल्कुलु आख़िरीअ ताईं असां कीर्तन करे वठूं, पोइ बि कलाक बढ़िया वेही करे नचंदा हुआ, ऐं ॿियो बढ़िया भॼन हलाए करे टेप में मौज कंदा हुआ, पोइ बि 1-1 बजे ताईं। चओ जय श्री कृष्ण। त असां संतनि खे बि प्रणाम था कयूं, इंदौर जी उहा मिठड़ी संगत, उन्हनि खे बि प्रणाम आहे। जुग जुग जीअनि ऐं ख़ूब भगवान जी भक्ति कनि। इहे आयोजन थींदा रहनि। ऐं अप्रैल में वरी साईं कृष्णदास खे उन्हनि चयो आहे त वरी सत्संग भक्ति कथा कीर्तन जो उहे अमृत वरसाइनि अची। बोलो श्री वृंदावन बिहारी आयो लाल सभई। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा, उन्हनि खे ॾाढो सुठो लॻो इहो श्री कृष्ण गोविंद। असां ते एॾी आशीर्वाद, एॾो प्यार उन्हनि जो, संतनि जो, कि पहिरियों मां वियुमि त मूंखे ॾिठूं थोरी देरि, त मां चयोमांनि साईं ओरिजिनल जो डुप्लीकेट थींदो आहे, डुप्लीकेट जो छा डुप्लीकेट थींदो? चई न मां तव्हांखे ॾिठो आहे हुन में मोबाइल में, उहो ई मां ॾिसां थो, साम्हूं थो ॾिसां। मां चयो मां त आहियां ई डुप्लीकेट। चओ हरे राम। त ॾाढो प्यार, ॾाढो उन्हनि जो सिक स्नेह। ऐं उहे चवनि पिया ॾाढो सुठो थो लॻे, तव्हां चवायो था न श्री कृष्ण गोविंद। संगत खे बि ॾाढो आनंद आयो। मां वेनती करियां मान भई तव्हां बि चवाईंदा कयो हिते ज़रूर श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हाँ भाई, बानर मंडली सब काॾे भॼी आ? सुरेशानंद, गोपाल दास, गणेश दास वेठा त हुया हिते। हाँ, काॾे हली आ सभी? सब देख सेवा था संभालेनि छा अॼुकल्ह? हरे कृष्ण। बानर मंडली
हाजिर हो, राधा रानी मंडली हाजिर हो। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 तो राम 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 सीता राम 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हे राम सीता राम 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 सीता 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 राम 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 हे राम राम सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम अरे जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव देव हर हर महादेव देव हर हर महादेव मेरे हर हर महादेव जय जय तुलसी माता माता तुलसी माता जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता ओ अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे मामा मामा अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अरे राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे तो श्याम बोलो राधे राधे राम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम राधे 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 जय जय श्री राधे श्री वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम बड़ भागी ते जन जगमा
सदा सदा हरि के गुण गाए। हरि ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। महादेव। जो बोले सो तरे जगत जगत गुरु गुरु श्री चंद्र हरे। हनुमान जी खे भी प्रार्थना कि कोटा में जेको असां कीर्तन कयोसीं उते इंदौर वारे महान पूज्य संत श्री गोलोकवासी साईं बाबा श्री प्रीतम दास जी महाराज जन जो 101 जन्मोत्सव जेको असां कीर्तन कयोसीं, सॼी नगरी सॼी सिंधी समाज घणी ख़ुशीअ सां आनंद सां भरिजी करे उते ॾाढी मौज सां उन्हनि लॻभॻि 3-4 कलाक सत्संग कीर्तन उहो हलियो। उते उन्हनि मौज कई प्रभुअ जे कीर्तन में सत्संग में कथा में ॾाढी ख़ुशी उन्हनि खे, ॾाढो प्रेम। ऐं उन्हनि जे जेके गुरु गादीअ ते विराजमान आहिनि हिन महिल परम पूज्य गादी नशीन साईं जन जी, उन्हनि बि ऑपरेशन करायो आहे कुझु समय पहिरियों। उन्हनि जे लाइ बि मानसिक अरदास कयो त बिल्कुलु जल्दी स्वस्थ थी वञनि ऐं बिल्कुलु नाम जपाईंदा रहनि संगत खे ऐं भक्ति कराईंदा रहनि। ऐं सतनामो हिकिड़ी असांजी भेण जी अरदास, उन जो बालक प्रभुअ बख़्शियो आहे उनखे ऐं उन जो स्वास्थ्य लाभ मिले, हॉस्पिटल में आहे, उन जा बि दुख दूर थियनि। इहा मानसिक अरदास मिली करे चओ। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ऐं अॼु तिलदा में ख़ुशी क्षति जा जो बि हैप्पी हैप्पी बर्थडे, उन खे बि तव्हांजी आशीर्वाद मिले। 3 बार चओ त भला आशीर्वाद जी। कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो श्री अन्नपूर्णा माता की जय। बोलो श्री विघ्नेश्वर गणेश गजानंद भगवान भगवान की जय। आज के आनंद की जय। आयो लाल। कयो झूले झूलेला। हम सब हैं राधा माधव के प्यारे बालक, इसलिए भगवान आज भोग लगाएंगे पालक और चांवर। पालक ऊंधी न थी वेंदी पोइ वरी पालक पोइ आई आहे न त कमाल आहे। त पोइ तूं पालक पहिरियों चांवर पोइ मोकिलींदी आहे। बालक सां चांवर ठहंदो की पालक ठहंदी? ईअं ऊंधे न कर न त वरी सां चवंदासीं भाई हम सब हैं भगवान के प्यारे प्यारे बालक, इसीलिए भगवान आज भोग लगाएंगे। वाह भाई वाह। बोलो वृंदावन बिहारी लाल की। तोड़े वही हेठ मथे करे।